ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे तॾे ते माइटनि ऐं पाड़ेसिरनि जी आमद जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे तॾे ते माइटनि ऐं पाड़ेसिरनि जी आमद जारी आहे। इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे तॾे ते माइटनि ऐं पाड़ेसिरनि जी आमद जारी आहे। इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हेलीकॉप्टर हादसे में शहीद थियल मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे।